मामा नालो छा आहे, छा मसलो आहे? नालो मुंहिंजो हाजरा आहे। हा मुंहिंजो धीउ खणी मैंने साल थी वियो आहे। एसी मां हिन रते जहिड़े थाणे ते कटराए वियो आहे। उन खां बाद में मां हिते आयो आहियां त जवाबदार बि आयो। मां चयो अली रज़ा इहो ऐसा आहे कि बाबा हिनखे न छॾजांइ। मुंहिंजो धीउ योगा थियल आहे। चए न न तूं कूड़ी आहे पिराटना ईअं वग़ैरह वग़ैरह तूं इहो छो त मां चयो बाबा मुंहिंजी एफ आर के जंहिं ॾे वञा चेक दरकार ॾियनि 3000 ॾे एफ आर के मां 3000 काढो 3000 पंहिंजे बचे जो मथां को कूड़ केरु थो करे पैसा? ऐसा है तो घुरे नालो छा आहे हुनजो? अली रज़ा घाघरो शोभा हो बचन वारो ना आहे। मास करी रोईंदमि। तव्हां काथों जाओ? असां असली जकोबाज कादरपुर ॻोठ हाणे वेठा आहियूं हिते जकरे मेले में। अच्छा हा भली कंहिंको बि पुछा करे ॾिसनि त इहो ॻाल्हि आहे या न आहे। तव्हांजे धीउ जो नालो छा आहे? मुंहिंजे धीउ जो नालो शाज़िया आहे। 16 साल उनजी उमिरि आहे। पर मां एसपी ताईं बि वियो आहे। एसपी लेटर बि लिखी ॾिनो डीएसपी ॾे डीएसपी मोकिलियो हेॾे पोइ बि मुंहिंजो दाए को बि नथो ॿुधे। हर को चए थो 3000 ॾे मां काढो 3000 ॾे ॾियां बाबा काढो हाणे ॾे पिना वॼी गोदड़ी बता जा मूंखे वॾेरे जो ॾस थो ॾे। वॾेरा त इहे कमु कराया आहिनि। मुंहिंजी धीउ त वॾेरनि करायो आहे। मां छाजा पैसा वरिता आहिनि। मुंहिंजी धीउ पेश करे ॾियनि कानून जो कमु छा आहे अदालत करणु या वॾेरनि ॾे मोकिलणु। मुतालबो छा आहे? मुंहिंजो मुतालबो इहो आहे त इहे जवाबदार गिरफ़्तार थियनि। हुनजो नालो छा जवाबदार? जवाबदार करीम बश्क तारुक असगर ज़ाहिद इहे जीअं पकड़ी जे त गिरफ़्तार थी मुंहिंजो एफ आर कनि। एफ आर मुंहिंजो नथो कनि। एसपी बि मूंखे लेटर ॾिनो हो वरी मूंखे चवंदे एसपी जी लेटर छा आहे। जॾहिं एसपी जा बि ॻाल्हि नथो हले त काॾे वञो। ख़ुदि कंदमि हाणे बचा वठी ख़ुदि कंदमि। इंसाफ़ मुंहिंजो नथो थिए। बाक़ी हे बिल्डिंग छा थियूं आहिनि एसपी डीएसपी सूबेदार छा आहिनि पैसे जे कढनि। हिकु ग़रीब खे पैसा ॾे हुजे त काॾो ॾे पैसा ख़ुदि कंदमि ख़ुदि कंदे एसपी वटि बि वियल आहियां। वॾे जो बि दरख़्वास्त आहे।